नाज़रीन, कराची में रस्तनि ते ट्रैफ़िक जी रवानी खे बरक़रार रखण तोड़े ट्रैफ़िक सां लाॻापियल मसइलनि जे फौरी हल लाइ ट्रैफ़िक पुलिस पारां साइकिल स्क्वाड क़ाइमु कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे कमर मेमण जी हीअ रिपोर्ट। कराची में ट्रैफिक जी रवानी खे बरक़रार रखण तोड़े रस्तनि ते ट्रैफिक सां लाॻापियल मसइलनि जे फौरी हल लाइ साइकिल स्क्वाड क़ाइमु कयो वियो आहे। इफ़्तिताही तक़रीब मेट्रोपोल ट्रैफिक चौकीअ ते कोठाई वई, जंहिं में DIG ट्रैफिक कराची इक़बाल दारा ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते DIG ट्रैफिक कराची इक़बाल दारा महरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त सदर जे इलाइक़े में ट्रैफिक जाम तोड़े ट्रैफिक जे ॿियनि मसइलनि जी फौरी हल लाइ साइकिल स्क्वाड क़ाइमु कयो वियो आहे। ही जेको असां साइकिल स्क्वाड तश्कील ॾिनो आहे, इहो इन करे कयो आहे जो रमज़ान में तव्हां ॾिठो हूंदो ओल्ड सिटी एरिया ऐं सदर एरिया में ट्रैफिक जैम घणो थींदो आहे, रश घणो थो थिए। जीअं जीअं इन जी ईद जी ख़रीदारी शुरू थी थिए त रश वधंदो थो वञे। अक्सर औकात असांजो इशू इहो थो थिए त पैदल माण्हू बि नथो पुॼी सघे अॻिते ॾिसण जे लाइ, त बॉटल नेक छाजे करे क्रिएट थी आहे ऐं प्रॉब्लम छाजे करे आहे। त इन करे साइकिल जो स्क्वाड तश्कील ॾिनो आहे त जीअं ईज़ीली पुॼी सघनि, हेल्प करे सघनि, माण्हुनि जी मदद बि करे सघनि, इन्फोर्समेंट बि करे सघनि ऐं ट्रैफिक जी मैनेजमेंट बि करे सघनि। तक़रीब दौरान ट्रैफिक पुलिस एहलकारनि लाइ ख़ुसूसी तौर तैयार कयल मोबाइल टॉयलेट यूनिट जो इफ्तिताह पिणु कयो वियो। ट्रैफिक एहलकार ज़रूरत पवण ते इन्ही मोबाइल टॉयलेट यूनिट खे फोन कॉल ज़रिए घुराए सघंदा, जॾहिं त शहर में हंगामी ड्यूटी दौरान पिणु ट्रैफिक एहलकार मोबाइल टॉयलेट यूनिट खे इस्तेमाल करे सघंदा। कमर मेमण, महरान न्यूज़, कराची।